भोतार साईं पंहिंजे ॻोठ जा स्कूल त हाणे ॾींहों ॾींहुं पुठिते आहिनि। न बिल्डिंग जी मरमत पई थिए, न उस्ताद अचनि, न वरी शागिर्दनि जे लाइ पाणीअ जे पीअण जी काई सहूलत, ऐं न वरी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी हाजत रवाईअ लाइ का जॻहि आहे। ॻोठ जा नौजवान मुज़ाहरा करे करे थकिजी पिया आहिनि, पर को बि दात फरियाद ई कोन थो थिए। भोतार साईं कमदार, अॻु असांजे तर वारो सूबाई ऐं क़ौमी असेंबलीअ जो मेंबर ॻोठ ईंदा हुआ ऐं हाल अहवाल पुछंदा हुआ। हाणे त उन्हनि कराची ऐं दुबईअ में रहणु शुरू कयो आहे। रुगो हित पाण खे चूंडुनि में नज़र ईंदा आहिनि। भोतार साईं इन्हनि असेंबली मेंबरनि खे एतिरी दौलत आई किथां जो कराची ऐं दुबईअ में पिया मिल्कियतूं ठाहिनि। पाण वारनि ॿिन्ही असेंबली मेंबरनि जो त ज़मीन ते बि को ख़्याल ई कोन्हे। को कमदार कारावा बि ईअं ई पिया ज़मीन खे लुटीनि ऐं विञाइनि। पोइ इहो पैसो इन्हनि वटि आयो किथां भोतार साईं? अड़े भूक, वॾी कमाई अथई इन्हनि मेंबरनि जी। तरक़ियाती कमनि जा फंड वठनि, कमीशन वठनि, नौकरियूं इन्हनि खे मिलनि, उहे विकिरो कनि। हिननि वटि माल ई माल अथई। ऑफिसरनि जे बदिलियुनि ते बि पिया पैसा कमाइनि। ठठ लॻा पिया अथनि, ठठ। सो हू ज़मीन जे कमाईअ खे छा कंदा? भोतार साईं इन्हनि खे अलाह जो डपु कोन थो थिए। ख़ल्क़े ख़ुदा सां एॾो पिया ज़ुल्म कनि। अरे बाबा, सिंध में हाणे अलाह जो डपु ई कोन्हे। हेठां खां मथे ताईं न वरी अवाम में का सुजागी आहे पंहिंजनि हक़ वठण जे लाइ। उघूर निड में सुतो पियो आहे अवाम असांजो। दुआ कर त ईंदड़ इलेक्शन में कुणो पंहिंजे नाले निकिरी पवे। पोइ तूं ॼाणई हीअ मुआरी ज़मीन पाण बि तोखे ॻोल्हे कोन लभंदासीं। कमदार,